दोस्तों, हामी एवॉर्ड भी असांजी हिकिड़ी रवायत रही है। असां मुख़्तलिफ़ शोबनि में हामी एवॉर्ड गुज़िरियल 40 सालनि खां वठी ॾींदा रहंदा आहियूं। सो हिन साल कुछ एवॉर्ड आहिनि असां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जे हथां। सब खां पहिरियों एवॉर्ड जेको आहे उहो सैयद क़याम अली शाह जिलानी साहब जन जे लाइ हुयो, पर पाण असां सां गॾु कोन आहिनि। असां उहो उन्हनि ताईं पहुचाईंदासीं। इब्राहिम खल साहब जन जे लाइ अजरक जो तोहफ़ो। सैयद क़याम अली शाह जिलानी साहब जन जे लाइ लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड डॉक्टर अता मोहम्मद हामी साहब जे ॻोठ उनजे मज़ार उन सां लाॻापियल जेके भी स्कीमूं आहिनि उन सिलसिले में उन्हनि जूं जेके कोशिशूं आहिनि हामी यादगार कमेटी जे ठहण खां वठी उन्हनि जे मञता जे एवज़ उन्हनि जे लाइ लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड आहे जेको असां उन्हनि ताईं पहुचाईंदासीं। ॿियो लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड हाजी नवाब ख़ान वसाण साहब जन जे लाइ आहे। हाजी नवाब ख़ान वसाण जंहिं पिण हामीअ जे ॻोठ खे हिकु मिसाली ॻोठ बनाइण में पंहिंजे वसऊं नाहे घटायो ऐं संदसि तुफ़ैल संदसि कोशिशुनि सां जेके तरक़ियाती कम थिया आहिनि करे छॾिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांखे इहा बि उमेद आहे त मुस्तक़बिल में बि नवाब ख़ान वसाण साहब हामीअ जे ॻोठ जे लाइ ईअं ई मोहबतुनि जो इज़हार कंदो रहंदो। हाजी नवाब ख़ान वसाण जन जे लाइ जीवन मिलता एवॉर्ड ऐं टियों एवॉर्ड जेको आहे उहो पिणु लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड आहे जेको लाल बख्श मंगी साहब जन जे लाइ आहे। ऐं उन्हनि जूं ख़िदमतूं हामी यादगार कमेटीअ जे लाइ हामी साहब जी यादि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां रोशन रखण जे लाइ मंगी साहब गुज़िरियल ॾहाकनि खां वठी जेको पाण पतोड़े रहियो आहे उन्हनि जे ख़िदमतुनि जे मञता जे एवज़ ही एवॉर्ड लाल बख्श मंगी साहब जे हथनि ताईं पहुची रहियो आहे। हाजी नवाब ख़ान वसाण ऐं डॉक्टर नसीर हामी साहब जे हथां। ऐं ही आख़िरी एवॉर्ड जेको आहे उहो हिन किताब लिखण जे शाबस तौरु मुंहिंजे लाइ आहे जेको मां पाण ई अनाउंस करे रहियो आहियां ऐं मोज़िज़ महिमाननि खां वसूल कंदुसि।